हाणे ॻाल्हि इहा आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अतर मिनाला साहिबु कॉम्पिटेंट आहे, मैरिट आहे, सीनियर आहे, ज़बरदस्त बिल्कुलु आहे। त सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस अहमद अली शेख छो कॉम्पिटेंट ऐं मैरिट अगरि सीनियर त आहे, इनकार नथो थी सघे त चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट जेको आहे उहो छा हुनजी कॉम्पिटेंस ऐं हुनजी मैरिट ते तव्हांखे छा शक आहे? ऐं शक आहे त पोइ 5 साल खां हाई कोर्ट जा चीफ जस्टिस कीअं आहिनि? अगरि अतर मिनाला साहिबु सीनियर बि आहिनि ऐं कॉम्पिटेंट बि आहिनि, ठीकु थी वियो, बिल्कुलु आहिनि अखियुनि ते, त ही शेख साहिबु कीअं न थिया सिंध वारा? त इहे कहिड़ी ऐं पोइ तव्हां पंहिंजे ई सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे ख़िलाफ़ु जेको अल जहाद ट्रस्ट वारो आहे केस, उनजे ख़िलाफ़ु कीअं था तव्हां सीनियॉरिटी खे इग्नोर कीअं था करे सघो? ऐं अगरि ईअं थियो त सुभाणे को इहो बि चई सघे थो न भई छो सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस सिर्फ़ु सीनियर छो थिए, कॉम्पिटेंट ऐं मैरिट ते छो न थिए? जी हा, प्रेसिडेंट ठही वेंदो न ऑब्वियसली ज़ाहिर हिकिड़ो जेको सीनियर प्रेसिडेंट ठही चुको आहे, पोइ भेरे ठही चुको आहे। जी हा, जी हा, उहो बि सीनियर जस्टिस में बाक़ी जेको शायदि ख़ाकान अब्बासी साहिबु चवनि था त असीं कॾहिं मुल्क में पंहिंजी ॻाल्हियुनि ते, इहो त वाक़ई हिकिड़ो सुवालु आहे न, असीं कॾहिं सुधरंदासीं, असीं कॾहिं शयुनि खे रैशनलाइज़ कंदासीं, असीं कॾहिं हक़ीक़तनि खे तस्लीम कंदासीं त असीं असां सभु कुझु भोॻे वरितो आहे। हिन 75 सालनि में असां सभु कुझु भोॻियो आहे, मतिलबु वींदे मुल्क टुटण ताईं। हिन खां वॾी ॻाल्हि का मुल्की तारीख़ में ॿी थी नथी सघे। माशी बहराननि ताईं, बुख ऐं गुरबत ऐं तकलीफ़ूं, यू नेम इट, अनएम्प्लॉयमेंट, आबादी जो जेको तूफ़ान वधे पियो, 26-27 करोड़ आबादी आहे, इहे सभु ॾिसूं था, पोइ बि अखियूं बंदि रखूं था। ठीकु आहे, असांखे तवक्कुल ते हलणु खपे, बिल्कुलु ठीकु आहे, अलाह सभु चङी कंदो, लेकिन इहो आहे त बहरहाल इलाही इंसाननि खे अक़ल बि ॾिनी आहे न। जी हा, जी हा, त हीअ त असां दूर अंदेशी त छॾियो, जी हा, असां अॼु जे हालतनि खे, अॼु जी हक़ीक़तनि में बि अखियूं बंदि रखंदा आहियूं। जी हा।